नाज़रीन, दादलगारी में माड़ी पेट्रोलियम कंपनी तरफ़ां क़ाइम वियम घर गुज़िरियल 2 महीननि खां बंदि हुजण ख़िलाफ़ STP तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे अमजद लगारी। जी अमजद। बिल्कुल दादलगारी में सिंध तरक्की पसंद पार्टी ज़िले घोटकी जी अॻवानी तरफ़ां जेको आहे हिते मैटर्निटी होम जो गुज़िरियल 2 महीननि खां मुसलसल बंदिश हुजण ख़िलाफ़ जेको आहे उन्हनि एहतिजाज कयो आहे। ई अचो त उन्हनि सां ॻाल्हि कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। ही जेको शहर या इन जे पसगिरदाई में माड़ी पेट्रोलियम कंपनी जा लॻभॻि 35 खां 40 खुआ आहिनि। ही शहर हिकिड़ो मॉडल शहर हुजणु खपे हा। हिन शहर में माड़ी पेट्रोलियम तरफ़ां उहे समूरियूं सहूलियतूं जेके असांजो बुनियादी हक़ आहे उहो ॾियणु खपे हा। मैटरनिटी होम आहे दादलगारी जे अंदरि माड़ी गैस वारनि जे तरफ़ों, ऐं उहो ॿुधण में अचे पियो त गुज़िरियल 6 महीननि खां बंदि आहे, तालो बि लॻल आहे तव्हांजे साम्हूं आहे। हीउ जेको असांखे मैटरनिटी होम हिते ॾिनो वियो आहे दादलगारी जहिड़े शहर में, असां जेको उन्हनि थोरो नाहे कयो। हालांकि सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे त जिते भी मैदनी शयूं निकिरनि थियूं पियूं, जिते मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि, उन्हनि जे 5 किलोमीटरनि जे अंदरि ज़िंदगी जूं पूरियूं सहूलियतूं उन्हनि खे ॾियणियूं आहिनि। माड़ी गैस वारनि खां असांजी मुतालबो आहे त फल फूड उहे पंहिंजो मैटरनिटी होम बहाल कनि, जीअं डॉक्टरनी हिते असां वटि रोज़ानो अचे असां जी। पर अमन एहतिजाज आहे, असां इहो मुतालबो कयूं था त विम घर खे बहाल कयो वञे ऐं हिते डॉक्टरानी मुक़ररु कयो वञे। अगरि जे हिते डॉक्टरानी मुक़ररु न थी त असां अॼु खां बाद पोइ लाइ अमल जोड़ींदासीं ऐं एहतिजाजी कंहिं ॿिए थे लाज़मन हणंदासीं। उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं। उन्हनि जो मुतालबो आहे त माड़ी गैस इंतज़ाम में जेका असांजे इलाइक़े मां हर महीने जेको आहे अरबें रुपया कमाए थी, पर अफ़सोस आहे जो उन्हनि अञा ताईं असांजे हिन दादलगारी में जेको मैटर्निटी होम क़ाइमु आहे उनखे बि बंदि रखियो वियो आहे। ऐं जेका हितां जा मरीज़ आहिनि, इलाइक़े वासी आहिनि, उन्हनि खे इहे हथ सां जेको आहे उहो जेको आहे परेशान रखियो पियो वञे। इन जो इहो मुतालबो आहे MD माड़ी गैस खां त फिल फोर जेका मैटर्निटी होम दादलगारी बंदि आहे उनखे बहाल कयो वञे। इन्हनि इहो बि चेताव ॾिनो आहे त जेकॾहिं 2 ॾींहंनि अंदरि इन मैटर्निटी होम खे बहाल न कयो वियो त सिंध तरक्की पसंद पार्टी जेकी आहे उहा ज़िले सतह ताईं जेको आहे पंहिंजो एहतिजाज जारी रखंदी।